औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना व नबीना व शफ़ीइ ज़ुनूबिना अबिल क़ासिम मुहम्मद सुम्मा सलातु वस्सलामु अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतु दाइमतु अला अदाइहिम अजमईन। अम्मा बाद फ़क़त क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लज़ीन कफ़रू व सद्दू अन सबीलिल्लाहि अज़ल्ल अअमालहुम वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व आमनू बिमा नुज़्ज़िला अला मुहम्मदिन व हुवल हक़्क़ु मिन रब्बिहिम कफ़्फ़र अन्हुम सय्यआतिहिम व अस्लह बालहुम। मुअज़्ज़ज़ नाज़रीन व बिरादरान अज़ीज़, अवां जी ख़िदमत में अल्लाह मुक़द्दस जे पाक मुक़द्दस किताब मां सूरह मुहम्मद जूं 2 आयतूं पढ़ण जो शरफ़ हासिल कयो अथमि। बिरादरान अज़ीज़ व मुहतरम सामाईन व नाज़रीन, अल्लाह तबारक व तआला हिन सूरह मुहम्मद में अजीब क़िस्म जो तारुफ़ करायो आहे, पैगाम मोकिलियो अथई जेको इंसान मुस्तक़िल आयतुनि खे ॾिसी करे भी न मञे, वाज़ह निशानियूं ख़ुदा मोकिलियूं आहिनि, अहिड़ो अज़ीम रसूल मोकिलियईं, अहिड़ियुनि सिफ़तुनि सां मोकिलियईं जेको इल्म में आला आहे, इस्मत में आला आहे, रूए ज़मीन ते सैयदुल मुरसलीन नबी जहिड़ो को ॿियो माण्हू न आहे, इल्म में तमाम नबियनि खां बि अफ़ज़ल आहे, अखलाक़ी सिफ़तुनि में बि सभिनी खां अफ़ज़ल आहे। रूए ज़मीन जे जेके बि इंसान आहिनि उन्हनि खां सभिनी खां वधीक अफ़ज़ल नबी असांजो वाज़ह निशानियुनि सां ख़ुदा मोकिलियो उनखे। वरी बि कुझु अहिड़ा बेबसीरत इंसान जिन्हनि रसूल ख़ुदा जी ॻाल्हि खे क़बूल न कयो, तंहिंजे करे हिन सूरह करीमा में अल्लाह साईं 3 टोलनि जो तारुफ़ कराए थो। हिकिड़ा उहे जेके रसूल जी ॻाल्हि मञियो ई न, हिकिड़ा उहे जेके रसूल जी दिलि सां ॻाल्हि मञियो, ऐं हिकिड़ा उहे जेके विश्वास में जा गिरफ़्तार हुया, मञनि ई कोन पिया। जॾहिं काफ़रनि वटि वञनि पिया उन्हनि खे चवनि पिया त असां तव्हां सां गॾु आहियूं, ऐं जॾहिं मोमिननि सां अचनि पिया चवनि पिया असां तव्हां सां गॾु आहियूं, लेकिन दिलि सां ईमान क़बूल न पिया कनि, ज़ाहिरी तौर ते हेॾों बि होॾों बि हुया। उन्हनि जो नालो रखियो वियो मुनाफ़िक़। ये 3 टोला आहिनि जिन जूं अल्लाह सां निशानियूं बि ॿुधायूं ऐं ख़बरदार बि कयो अथई नबी साईं खे त हिकिड़ा काफ़िर आहिनि उन्हनि खे छा मिलंदो, हिकिड़ा मोमिन आहिनि उन्हनि खे छा मिलंदो, जेके मुनाफ़िक़ आहिनि उन्हनि खे छा मिलंदो, ऐं उन्हनि खे निशानियुनि सां सूरह करीमा में अल्लाह तबारक व तआला बयान कयो आहे। अल्लाह साईं फरमाए थो अल्लज़ीन कफ़रू व सद्दू अन सबीलिल्लाह, जेके इनकार कनि जे निशानियुनि जो, अल्लाह जो इनकार कनि था, काफ़िरनि रसूल ख़ुदा खे इनकार कनि था, व सद्दू अन सबीलिल्लाह, ऐं ॿियनि माण्हुनि खे बि रोकनि था अल्लाह जे रस्ते खां। ऐं सबील जो तारुफ़ करायो आहे। सबील छा खे चइबो आहे? दीन ख़ुदा खां रोकनि था। सबील यानी दीन ख़ुदा, रसूल ख़ुदा ऐं मा औलिया अल्लाह, ऐं नेक रस्ता जेके उन्हनि खां माण्हुनि खे रोकनि था। इहे सद्दू अन सबीलिल्लाह आहे। इन्हनि जो छा थींदो, इन्हनि खे छा मिलंदो? अज़ल्ल अअमालहुम, इन जा अमल चट कया वेंदा। रसूल अल्लाह साईं फरमाए थो इन जा अमल क़बूल कोन्हनि खे। वॾी दिक़त करणु खपे इंसाननि खे इन दुनिया में, जंहिंखे शौक़ आहे रब जे मिलण जो, जिनखे यकीन आहे क़यामत जो, जिनखे यकीन आहे हिसाब किताब जो, जंहिंखे यकीन आहे क़ब्र में सुवाल जवाब जो, उन्हनि खे दुनिया में दिक़त करणु खपे।
उन्हनि खे पूरी ज़िंदगी पंहिंजी जेका आहे क़ुरान सां मिलाइणु खपे त असांखे अमल कहिड़ो करणु खपे कहिड़ो न करणु खपे। उन्हनि खे इहा शइ ज़रूरी आहे हिननि जे लाइ। अलाह साईं फरमाए थो अल्लज़ीन कफ़रू वसद्दू अन सबीलिल्लाह अज़ल्ल अमालहुम, उन्हनि जा अमल चटकाया वेंदा। ऐं जेके माण्हू ईमान आणनि था, हिते मां कुझु काफ़िरनि जूं जेके निशानियूं उहे ॿुधाईंदो हलां। अलाह तबारक ताला फरमाइनि था त काफ़िरनि जी पहिरीं निशानी आहे त दुनिया जे ज़िंदगी खे वधीक अर्ज़श ॾियनि था। दुनिया जी ज़िंदगीअ जे लाइ जीअं जेको आहे निमरूद 70,000 ॿार माराए छॾिया दुनिया जी कुर्सीअ जे लाइ। दुनिया जी ज़िंदगी खे वधीक अर्ज़श ॾियनि था। जीअं अमेरिका मिसाल तौर ते दुनिया जी ज़िंदगी वधीक अर्ज़श ॾिए थो आख़िरत जी ज़िंदगी। हुन ते आख़िरत ते ईमान ई कोन्हे को। ऐं ॿी निशानी हिननि जी इहा आहे त ख़ुदा ते भरवसो कोन्हे हिननि जो, पंहिंजी ताक़त ते भरवसो अथनि। असां वटि एटम बम आहिनि, असां वटि सभु शइ आहे, असां जेको आहे हिननि खां वधीक ताक़तवर आहियूं। असां चवंदा तूं ताक़तवर न आहे, उहा ज़ात किब्रिया ताक़तवर आहे जेको कंहिंजो मोहताज न आहे, तूं ताक़तवर न आहे। ऐं टीं सिफ़त जेका आहे काफ़िरनि जी उहा ना हक़त आहिनि, हक़त न आहिनि। मिसाल तौर ते रसूल ख़ुदा पुछे उन्हनि खे त बाबा तव्हां दीन जे अमलनि ते, दीन जे प्रोग्राम ते, दीन जे बरनामनि ते अमल कयो, दीन जे कमनि ते अमल कयो, सुठा कम कयो। हुन चयो न, जन्नत में असां जेको आहे दोज़ख में 2 टे रहंदासीं, वरी जन्नत में निकिरी ईंदासीं। छो 2 टे रहंदो? बेबुनियाद दलील, बेबसीरत इंसान जेका उहा शइ उहा ॾिठी कोन अथऊं, जेको रसूल करीम जी ॻाल्हि ते अमल नथा कनि, उहो चवंदासीं 2 टे ॾींहं रही जहन्नम में, पोइ वरी जन्नत में ईंदासीं। अलाह साईं फरमायो उन्हनि खे त 2 टे ॾींहं रही जहन्नम में वरी जन्नत में वेंदव। इहो त ॿुधायो त आया रसूल तव्हां अलाह सां माइटी मिटी अथव या रब करीम तव्हां ते वही नाज़िल कई आहे तंहिंजे करे 2 टे ॾींहं जेको रही जहन्नम वरी जन्नत में ईंदो? जन्नत खे तव्हांजी मिल्कियत आहे। अल्लाह तबारक व तआला जन्नत खे नेक अमलनि जे मुक़ाबले में रखियो आहे। जंहिंजा अमल सालिह हूंदा जन्नत में उहो ई वेंदो। अज़ल्ल अमालहुम, इन जा अमल चटकाया वेंदा, काफ़िरनि जी बख़्शिश न थींदी। ऐं ॿियो काफ़िर जेके आहिनि उहे कॾहिं बि हिदायत कोन वठंदा। ऐं मुनाफ़िक़ जेके आहिनि उन्हनि जूं बि निशानियूं अल्लाह तबारक व तआला ॿुधाए छॾियूं आहिनि त इहो पहिरीं निशानी मुनाफ़िक़नि जी इहा आहे त दिलि सां ॻाल्हि का बि क़बूल न कंदा। का बि ॻाल्हि जेका आहे उहा दिलि सां क़बूल न कंदा। मुनाफ़िक़ अमल दिलि सां न कंदा ऐं बहाना घणा ठाहींदा। इन सूरह करीमा में अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त इहे मुनाफ़िक़ जेके आहिनि इहे तोजी रसूल कचहरी में उथी करे वरी होॾे जॾहिं वञनि था पोइ पुछनि था उन्हनि खे जिन खे असां इल्मु ॾिनो आहे, उन्हनि खे पुछनि था रसूल छा चयो? असां रसूल जी कचहरी में हाणे वेठा आहियो, चओ था छा चई? इन जो मतिलबु आहे त मुनाफ़िक़ जेके आहिनि न दिलि सां ॻाल्हि ॿुधनि था न दिलि सां अमल ई कनि था। ऐं ॿियो जेको आहे राज़ जेको आहे मुनाफ़िक़ नथा रखी सघनि। मुनाफ़िक़ जेके आहिनि उहे राज़ न रखंदा ऐं नबीअ जी कचहरी में जेका बि ॻाल्हि थींदी उन ते एतिराज़ कंदा आहे। इहा मुनाफ़िक़नि जी वॾी में वॾी निशानी आहे। ॿी मुनाफ़िक़नि जी निशानी इहा आहे जेको मुनाफ़िक़ आहे उहो लानत जो हक़दार आहे। अल्लाह तबारक व तआला चएसि हेड़ो सुहिणो नबी मोकिलियुमि, तमामु सिफ़तुनि सां करे मोकिलियुमि, करीम मिन्नत तोखे गुज़ारियुमि त करीम तोखे नबी ॾिनमि, उनजे बावजूद बि कचहरी में उनजी कचहरी में वेही करे उनजी कचहरी ॿुधी करे त बि अमल नथो करे। तूं रहमत जो जेको आहे उहो हक़दार न आहे, तूं लानत जो हक़दार आहे। मुनाफ़िक़नि जी ॿी जेका निशानी आहे उहा इहा आहे त मुनाफ़िक़ वकील हूंदो। जॾहिं बि जेको आहे ख़ैरात लाइ चवंदसि मुनाफ़िक़ ख़ैरात न कंदो। ऐं मोमिननि जूं बि रब करीम इन ऐं सूरह करीमा में बयानु कयूं सिफ़तूं वल्लज़ीन आमनू व अमिलु सालिहात। पहिरीं ॻाल्हि त मोमिन अमिल सालिह अंजाम ॾींदो ऐं ईमान आणींदो उन शइ ते जेका रसूल ते नाज़िल कई आहे। असां बेमाउन ज़िल जीअं ख़ुमे गदीर में बि ऐलान थियो, ऐं रसूल तूं ऐलान कर, जंहिं ईमान आंदो उहे मोमिन, जेके ईमान न आंदो उहे मोमिन न थींदा, तूं ऐलान करे ॾे, न ॾिज। इन्हनि मोमिन मुनाफ़िक़नि खां न ॾिज, ऐलान करे ॾे। पहिरीं सिफ़त मोमिननि जी आहे जेको रसूल चवनि थो दिलि सां क़बूल कनि था, दिलि सां अमल कनि था। इमाम बाक़र अलैहिस्सलाम जन उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे चयो तूं बादशाह आहीं पर ईमान तॾहिं मुकमिल थींदई जॾहिं हे 3 सिफ़तूं तो में पातियूं वञनि। कहिड़ियूं सिफ़तूं? पहिरीं सिफ़त इहा आहे त जेको जॾहिं तूं कुदरत तुंहिंजे हथ में अचे त पोइ कंहिं ते ज़ुल्म न कजांइ। ऐं ॿियो जॾहिं कावड़ अचई त हद खां ॿाहिरि न निकिरजांइ। इहा जेका आहे बादशाहनि जे लाइ ज़रूरी आहे त जॾहिं कावड़ अचनि त पोइ हद खां ॿाहिरि न निकिरनि।
मुल्की लिहाज़ सां बि हर मोमिन बि जॾहिं कावड़ अचेसि हद खां ॿाहिरि न निकिरे ऐं जॾहिं कुदरत अचेसि त उहा शइ जेका हिन जी न आहे उन ते अमल न करे, उहा पंहिंजे तसरुफ़ न आणे। जीअं मिसाल कूफे में हिकिड़ो काज़ी हो, ख़्वाब ॾिसी करे पंहिंजी कुदरत ते कागज़ ठाहिराए पंहिंजे नाले ते ज़मीन कराए छॾी। जनाब बहलूल पुछियसि इहे छा कई? चए मां ख़्वाब ॾिठो। जनाब बहलूल बि ख़्वाब ॾिसी हिनखे राति जो ॿधी बारे सुबुह ते जनाज़ निमाज़ पढ़ाईंसि। जनाज़ निमाज़ पढ़ाए पोइ जॾहिं मुंहुं पिया ॾिसण माण्हू काज़ीअ जो ॾिठऊं त अड़े काज़ी त जहिड़ो आहे, काज़ी जहिड़ो आहे त पुछो भई तोसां कंहिं हालत कई आहे? वठी विया हाकिम ॾे, हाकिम वक़्तु वटि वठी विया। जनाब बहलूल पुछो छो इहा ताज़ी कई अथनि असां? चइसि हिननि पाण जेको आहे कानून ठाहियो आहे, हिन ख़्वाब ते पढ़ाई ज़मीन जा कागज़ ठाहिराए पंहिंजे नाले ते कराए छॾिया अथई। चए मां बि ख़्वाब ॾिठो हिन जनाज़ निमाज़ पढ़ाई अथमि, मां बि पढ़ाईमांसि। त रद्द बि अहिड़ो हुजे, बाबसीरत इंसान हुजे जेको इत्तिफ़ाक़ करण वारो बि हुजे। लेकिन मोमिन जॾहिं कुदरत ईंदसि पोइ उहा शइ इस्तेमालु कंदो जंहिं ते हक़ु अथसि, जंहिं ते हक़ु न आहेसि उहो इस्तेमालु न कंदो। ऐं ॿियो अल्लाह तबारक व तआला पैगाम जेको मोमिननि ॾे मोकिलियो आहे त मोमिन मग़फ़िरत जो हक़दार आहे। मोमिन जी मग़फ़िरत थींदी, मां बख़्शे सुहिणो सिबतो करे जन्नत ॾे मोकिलींदोमांसि ऐं जन्नत वारनि खे चवंदो हिन मोमिन जो इस्तक़बाल कयो। हिन दुनिया में वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि ऐं सलाम सां इस्तक़बाल कयोसि ऐं अहिड़ो पाणी पियारियोसि जंहिंमें ख़ुशबू ई ख़ुशबू हुजे। ऐं जेके फ्रूट वणनि से खाए, जेके मेवा वणनि सो खाए, जाथों वणनि ताथों खाए, जाथों वणनि ताथों शरबत पीए। हे मोमिन हक़दार आहे मग़फ़िरत जो, हे मोमिन हक़दार आहे इनाम जो, हिनखे इनाम ॾिनो वञे। इहे मोमिननि जूं सिफ़तूं। ऐं ॿी बि जेका सिफ़त आहे मोमिन, वॾे में वॾी सिफ़त मोमिन जी आहे त हू ख़ैरात कंदो, बख़ील न आहे मोमिन। वसलामुन अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आख़िर में दुआ था करूं रब करीम खां त असांखे उहा ज़िंदगी इनायत फरमाए मोमिननि वारी जंहिंमें पाण बि राज़ी हुजे। अल्लाह साईं इंशा अल्लाह उहा ज़िंदगी इनायत फरमाईंदो सभिनी मोमिननि खे। वसलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।